हुकूमत तरफ़ां महांगाई ऐं कोरोना वबा जी मारियल अवाम मथां पेट्रोल बंब किराए छॾियो आहे। पेट्रोल जे अघ में 25 रुपया ऐं डीज़ल जे अघ में 21 रुपया इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिं सबबि पूरे मुल्क जी सिंधड़ी तालके जी अवाम उन हुकूमत जे ओचिते ऐलान खे रद्द कंदे महांगाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे ऐं चयो त हिकु तरफ़ कोरोना वबा सबबि अॻ में ई परेशान आहियूं, मथां वरी खाधे पीते जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, त उन वक़्तु वरी हुकूमत तरफ़ां अवाम मथां ओचितो पेट्रोल बम किराए अवाम जूं मतियूं मुंझाए छॾियूं आहिनि। पेट्रोल जूं क़ीमतूं वधण खां पोइ ट्रांसपोर्टरनि बि अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। उन हवाले सां सिंधड़ी तालके जी अवाम सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त असर पवंदो, हर एशिया वधी वेंदी, ग़रीब माण्हू खे ही ओचितो झटको आहे। हूं त अञा पहिरीं तारीख़ ॿी तारीख़ 5 रुपया 2 रुपया 7 रुपया वधंदो, ही त 25 रुपया जेको पेट्रोल वधियो आहे इहो तमामु नाजाइज़ी आहे ग़रीब अवाम सां। अॻे ई लॉकडाउन लॻा पिया आहिनि, बेरोज़गारियूं लॻी पियूं आहिनि। अच्छा, हुकूमत तरफ़ां हिकु दफ़ो पेट्रोल घटि किराए वरी जेको आहे ॿीणी क़ीमत वधाई वई आहे, उन हवाले सां भई हाणे उन्हनि हवाले सां त असीं नथा चई सघूं त ही छा साज़िश आहे, छा न आहे, या त ही जेके ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि उन्हनि जी पुठ भराई वई थिए या छा आहे, चई नथा सघूं। अच्छा, भला जेको परेशान हाल माण्हू आहिनि जेके अॻे लॉकडाउन जे करे परेशान आहिनि, उन ते केतिरो असरु पवंदो? उन ते फुल असरु पवंदो। अॻे हिकु बेरोज़गारी, कमायूं आहिनि कोन, कारोबार सभु ठप लॻा पिया आहिनि, बंदि लॻा पिया आहिनि, ग़रीब अवाम जो जीअण जंजाल आहे। केरु कंहिंखां पुछण वारो कोन्हे, वॾो ज़ुल्म आहे। असां त ग़रीब मज़दूर दिहाड़ी पेशा माण्हू जेके आहियूं से गाॾियूं हलाइण खां तंग थी विया आहियूं। सोचूं था त हाणे के बीहारे कंहिं साइकिल ते या गाॾे ते सवारी कयूं, इहा हालत लॻी पई आहे। हिन मुल्क जी इंसाफ़ आहे कोन, वॾो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। वज़न ॾिनो अथनि, पहिरीं माण्हू अॻे ई लॉकडाउन ऐं बीमारी जे मुतला आहिनि, ग़रीब माण्हू अटो खाइण लाइ कोन्हे को, ऐं हर शइ महांगी थी वेंदी हिन वक़्तु, ऐं ग़रीब माण्हू ॾाढो परेशान आहे हिन वक़्तु, ऐं गवर्नमेंट खे अहसास बि कोन्हे हुनजो। पेट्रोल जे बारे में तव्हां छा? पेट्रोल तमामु घणो महांगो कयो, पहिरीं 70 रुपया 8 रुपया किराया, हींअर 25 रुपया वधाए छॾियऊं। ऐं किरायो माण्हू किथां आणे, माण्हू ग़रीब बीमारी में वधा पिया आहिनि, केॾा माण्हू वञी नथो सघे, वॾी परेशानी करे छॾियो हुकूमत हींअर। परेशान आहियूं, मज़दूरी बंदि थी वियो, हर शइ जी मुसीबत आहे, असीं पूरे कोन था पऊं। हाणे परेशानी मां कोरोना खां अॻु मां ई मोकिलाए वेंदासीं, इन करे परेशान आहियूं। महिरबानी करे कुझु असांजे बारे सोचो। सर, पहिरीं ॻाल्हि त पेट्रोल जी क़ीमतूं जेके वधियूं आहिनि इहे तमामु ग़लति वक़्त ते वधियूं आहिनि। जेको टाइम आहे इहो माना ग़लति टाइम आहे। हींअर माण्हुनि खे रिलीफ ॾियणु खपे आवाम खे, पर खान साहब जो फ़ैसिलो ख़बर न आहे छाजे करे इहो थियो आहे जो पेट्रोल जी क़ीमत वधाई आहे। पर असां अपील कंदासीं त महिरबानी करे पेट्रोल जी जेका क़ीमत आहे वापसी 74 रुपए ते आणिंदी वञे। तमामु ग़लति वधायो अथनि, ऐं सही कोन वधायो अथनि, ऐं इन खे हटायो वञे। इन टाइम जो हटाइणु हुनजो हक़ आहे, हटाइनि कोन था। ग़रीब गुरूब माण्हू वेंदो केॾां, छा कंदो ग़रीब माण्हू? इन खे हटायो वञे, सभु ॻाल्हि कई वञे, ऐं सभु वाड़ कई वञे। उहो गवर्नमेंट सोचे ई कोन थी, सभु ॻाल्हि गवर्नमेंट चए थी त बसि वधायो, ग़रीब केॾा वेंदा? अच्छा, जॾहिं पेट्रोल वधियो आहे ज़ाहिर आहे भाड़ा बि वधिया, भाड़ा वधंदा, हर शइ वधंदी, हर ॻाल्हि वधंदी न सही, हर दुनिया वधंदी, ग़रीब माण्हू केॾां वेंदो? इहो गवर्नमेंट खे अपील कजे त बाबा हिन खे हटायो, सभु ॻाल्हि हटायो, हटे ई कोन थी, वधंदी वञे, कोई सभु शइ वधे बि बसि। पहिरें पेट्रोल लाथो, वरी चाढ़ियूं आहिनि, अवाम वीचारी ग़रीब आवाम केॾां वञे। ॿियूं जेके मिसाल फसल वग़ैरह लहंदा सभु सस्ता आहिनि, पेट्रोल महांगो आहे, डीज़ल महांगो थी वियो आहे, इन लाइ अवाम लाइ आज़ार आहे। असां साईं रक्शे में रोज़ी पिया कयूं, पेट्रोल बि हींअर महांगो थी वियो, हीअं असां पाण परेशान लॻा पिया आहियूं। अवाम अॻे ई परेशान लॻो पियो आहे, ॿियो बीमारी में मुब्तला लॻा पिया आहिनि। असां वञूं कहिड़े पासे? हिकिड़े राति में त 25 रुपया पेट्रोल चाढ़े छॾियऊं, हाणे असां वञूं कहिड़े पासे? पेट्रोल वधण सां तव्हां किराया बि ज़ाहिर वधाई? जी हा, असां किरायो वधाईंदासूं, बिल्कुलु वधाईंदासूं, पर असांखे अवाम छॾे कोन थो, चवंदा पेट्रोल महांगो आहे त पोइ अवां जो बि ॾोह न आहे, असां वञूं कहिड़े पासे? तमामु तकलीफ़ जी ॻाल्हि आहे आवाम लाइ, ऐं इहो बम किराए अवाम सां वॾो धोखो कयो वियो आहे। जॾहिं पहिरीं जेको त गवर्नमेंट जॾहिं तेल जूं क़ीमतूं घटि कयूं हुयूं, तॾहिं बि तव्हां पाण ॾिठो हूंदो त पंप जे मालिकनि जेको त पेट्रोल पंप जी हथरादू किलत करे अवाम खे उन खां बि ॿीणो जेको सो रेट वरिता पिया विया, ऐं उहो बि अवाम खे हिकिड़ो रिलीफ कोन मिलियो। जॾहिं इहो पेट्रोल जूं क़ीमतूं वधायूं वियूं आहिनि त उहा बहितर जेको सो उन्हनि वटि स्टॉक पियो आहे, त उहा हिकिड़ी राति अंदरि जेको सो डबल क़ीमतूं वसूल कयूं पियूं वञनि। सवारी जेको ट्रैफिक खणे पई, इन्हनि खे ॾाढी तकलीफ़ थिए, हिननि खे हिकिड़ो बहानो हथ थी अची वञे त भई हाणे पेट्रोल जूं क़ीमतूं वधी वियूं आहिनि, इन करे असांखे तकलीफ़ बि थिए, ऐं उहो जेको सो वधीक किराया बि वसूल कया पिया वञनि। हिकिड़ो त ट्रैफिक लॉकडाउन जे करे तमामु घटि आहे, अवाम जेको सो हिकिड़ो त बेरोज़गारी आहे, ऐं लॉकडाउन जे करे जेको सो रोज़गार न हुअण जे करे उन्हनि वटि हिकिड़ो पैसो न हूंदो आहे, ऐं किराया बि वधीक वरिता पिया वञनि। उन करे जेको सो मुंहिंजी गवर्नमेंट खे अपील आहे त तेल जूं क़ीमतूं घटि कयूं वञनि।
पेट्रोल जेको बम किरियो आहे इहो त असां त आवाम सॼी परेशान आहे। हिकिड़ा किराया वधंदा, अॻे हिकिड़ी सूरत हाल अहिड़ी लॻी पई आहे जो माण्हू हींअर माण्हुनि खे पिया खाइनि, ऐं तंहिंखां पोइ जो हीअ वरी पेट्रोल ओचितां 30 रुपया या 25 रुपया महांगो थियो आहे। हाणे त माण्हू ॾाढा परेशान थी विया आहिनि। अॻु में ई जॾहिं सस्तो थियो त मिलियो कोन पिए। सम्झ इमरान खे हाणे ख़ुदा खे मञे हाणे जान छॾे असांजी त बहितर रहंदो। इमरान ॾाढो तंग कयो आहे, परेशान थी विया आहियूं, आवाम सॼी परेशान। हाणे माण्हू फुरियूं कंदा, ॿियो हाणे छा कंदा, हीअ हालत रहंदी। अच्छा, आवाम जेको हिन वक़्तु ट्रांसपोर्ट ज़ाहिर आहे ट्रांसपोर्ट बि किराया वधाईंदी, उन हवाले सां सही जे ट्रांसपोर्ट किराया वधाईंदी त माण्हू परेशान। अॻे लॉकडाउन में माण्हुनि खे तक़रीबन 4 महीना थिया आहिनि, हालात माण्हुनि जा तमामु ख़राबु आहिनि। वरी जे किराया वधंदा त माण्हू परेशान ई थींदा। ॿियो हाणे छा थींदो, हीअ जेको आहे ॾुखियाई थींदी जाम। तो परेशानी आहे, तो रुॻे परेशानी आहे। केॾी महिल पेट्रोल वधीक, केॾी महिल का शइ वधीक। असां ग़रीबनि जे लाइ को बि सोच कोन्हे का। असां तंग कयूं तमामु, बचा पारियूं जा असां हिन अघनि खे ॾिसूं जा डॉक्टर ॾे वञूं था त डॉक्टर परे खां असांखां थो पुछे त थियो छा अथई। हाणे हुनखे उहा बि ख़बर कान्हे त डॉक्टर आऊं आहियां या हू मरीज़ आहे, मरीज़ हुनखे छा ॿुधाईंदो। इहो ओचितो असां ते बम किराइनि पिया। ख़ुदा असांजो भली कंदो, बाक़ी हाणे हुकूमत सुठो न बि करे। ये कॾहिं बि ईअं कोन थींदो आहे। जीअं रक्षो हलायो था, ज़ाहिर आहे पेट्रोल जूं क़ीमतूं वधियूं त तव्हां किराया बि वधाईंदो। किराया असां वधाईंदासीं त उहो अॻियां वीचारा मिसकिन ग़रीब आहिनि, पोइ चवंदा असां वटि कोन्हनि त असांखे मजबूरनि उन्हनि खे रसाइणो थो पए। पोइ छा करियूं, असां बि इहो ई खंडु चाहे उहो ई थिए थी। जेको पहिरें खां बि पहिरियां माना कुझु 5 रुपया बचंदा, को कंहिं ॿार खे ख़र्ची ॾींदासीं। हाणे उहा ख़र्ची कोन्हे, बाक़ी ख़र्चो थिए पियो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे घुरिजे त लॉकडाउन सबबि पीड़ियल अवाम खे पेट्रोलियम अघनि सां गॾोगॾु रोज़मर्रा इस्तेमालु थींदड़ शयुनि जे अघनि में रिलीफ ॾेई अवाम जे एजनि खे घटायो वञे। मंज़ूर शहर, सिंध TV न्यूज़, सिंधड़ी।